यूसी पिर तिरहो जे बल्दियाती इलेक्शन 2022 जे उम्मीदवारनि सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। इन सिलसिले में फुलजी लॻ ॻोठ पुराणो देरो में यूसी पीर तिरहो में लब्बैक या रसूल अल्लाह पारां जामे मस्जिद खां रैली कढी वई, जेका ॻोठ जे मुख़्तलिफ़ पाड़नि दस्ती पिताफी भट्टी सैयद पाड़नि मां थींदी सैयद वारिस अली शाह बुखारी चौक ते पहुती ऐं रैली जलसे जी सूरत अख्तियार करे वई। ज़िले काउंसलर हाफ़िज़ फिदा हुसैन सैफ़ी ख़िताब कंदे चयो त इंशाअल्लाह असांजी कामयाबी थींदी। यूसी जी बजट मां यूसी ते ख़र्च कंदासीं। उन मौक़े ते यूसी काउंसलर अमजद पिताफी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। रैली ॻोठ कमाल खान झतियाल ॻोठ अली खान पिताफी ॾांहुं रवाना थी वई, जेका बल्दियाती इलेक्शन मुहिम जी शुरूआत हुई।